दोस्तों जी सभी दोस्तों ने ख़बर है त 2024 सिंधी अदबी संगत की तारीख़ में निमाया हैसियत रखे तो। जिते दुनिया तब्दील थी है, जिते साइंस तरक्की कई है, जिते तालीम एजुकेशन सकाफ़त जा ॾिहाड़ा मल्हाइजनि था, उते सिंधी अदबी संगत में भी हिकिड़ी नवाण आई है, हिकिड़ी जिद्दत आई है, हिकिड़ी तब्दीली आई है। तव्हां दोस्त जेके भी सोशल मीडिया ते सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान अलावा जेके शाखूं आहिनि उन्हनि जी जेके तव्हां रिपोर्ट पढ़ंदा हूंदा या तव्हांजे नज़र मां गुज़रंदी हूंदी त तव्हां ॾिसंदो त रिवायतुनि खां हटी करे काफ़ी नयूं एक्टिविटीज़ शुरू थी वियूं आहिनि, नयूं जेको सो तरीक़ाकार उते राइज थिए पियो। कुझु अॻे कंहिं ज़माने में कुझु शाखूं ख़ाली फॉर्मेलिटी में हूंदियूं हुयूं या बाक़ाइदा उन्हनि जूं गॾिजाणियूं कोन थींदियूं हुयूं या बाक़ाइदा सिन्फ़ूं पेश कोन कयूं वेंदियूं, पर मुख़्तलिफ़ हींअर जेको ट्रेंड जेको तब्दील थियो आहे उन हिसाब सां न सिर्फ़ु करंट इशूज़ ते पर अदब जी हर सिन्फ़ ते जुदागाना तरीक़े सां हिकु नयूं एक्टिविटीज़ शुरू थी वियूं आहिनि ऐं उते हर उहिदेदार खे का न का ज़िम्मेदारी एक्टिवली निभाए पियो। एतिरे क़दुरु जो राब्ता सेक्रेटरी जो पहिरीं जेको हिकिड़ो सिर्फ़ु इहो किरदारु हूंदो त हू मर्कज़ जे ऐं शाख जे दरमियान राब्ते जो किरदारु अदा करे, पर हाणे न सिर्फ़ु उते किरदारु अदा करे थो पर हींअर जेको राब्ता सेक्रेटरी आहे उहो पूरे डिस्ट्रिक्ट ते जेके मुख़्तलिफ़ शाखनि जूं एक्टिविटीज़ आहिनि या जेके बि ॿियूं समाजी एक्टिविटीज़ थियनि थियूं या जिते असांखे मदऊ कयो वञे थो या जिते असां माण्हुनि खे कंहिं तक़रीब में शामिलु थियूं था या असांजूं जेके गॾिजाणियूं आहिनि उते राब्ता सेक्रेटरी जो किरदारु अहमियत इख़्तियार करे वियो आहे। ऐं टंडो मोहम्मद खान शाख जीअं त शुरू खां वठी हिकिड़ो पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा कंदी रही आहे, उन हवाले सां जेकॾहिं मजमूई तौर ते मुंहिंजी नज़र जेका सोशल मीडिया ते पई आहे उन हिसाब सां जेके ॾिसिजे त असांजो राब्ता सेक्रेटरी जी जेका एक्टिविटीज़ आहिनि उहे यकीनन निमाया आहिनि। ऐं इन थोरे अरसे में ईद खां पोइ जेको इलेक्शन जो सिलसिलो हलियो ऐं उन थोरे अरसे में खां वठी अॼु जी तारीख़ में जेके एक्टिविटीज़ थियूं आहिनि या जेके सिंधी अदबी संगत जूं मसरूफ़ियात रहियूं आहिनि उन जो मुख़्तसर जाइज़ो ऐं राब्ता सेक्रेटरी असांजे आज़म भट्टी खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजो मुख़्तसर जाइज़ो पेश करे त हिन मई जे महीने में अप्रैल जे महीने में असांजूं कहिड़ियूं मसरूफ़ियात रहियूं, सिंधी अदबी संगत जूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ रहियूं, मुख़्तसर जाइज़ो आज़म भट्टी। दोस्तों, सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान जे साल 2024 जे चूंडनि खां पोइ असांजी पहिरीं दस्तूरी अदबी वेहक आहे ऐं साईं एजाब ब्रीफली सरफरी हवाले सां ॿुधाए वियो। ऐं सम्झां थो त इदारा कंहिं बि फ़र्द वाहिद जा मोहताज कोन्हे ऐं जेके बि महिनतूं आहिनि, जेके बि काविशूं आहिनि, उहे असां सभिनी दोस्तनि जूं गॾियल काविशूं आहिनि। ऐं उन में तारीख़ में पहिरियों भेरो ईअं थिए पियो जो साईं एजाब जिसकाणी जी शाख जो सेक्रेटरी थियो आहे, चूंडिजी आयो आहे। उन खां पोइ असां कोशिशि में आहियूं त नवां ट्रेंड मुतारिफ़ करायूं ऐं दोस्तनि जी तरबियत जे हवाले सां बि असांजी इहा कोशिशि हूंदी त उन में बि का जिदत आणिजे, जदीद दौर सां, जदीद दौर जे तक़ाज़नि सां असां पंहिंजी जेका ईंदड़ जनरेशन आहे उनखे हिकिड़ी अहिड़ी क़यादत ॾेई वञूं जेका सिंधी अदबी संगत जो हीउ जेको उरूज आहे उनखे अञा वधीक उरूज ते पहुचाए। पोइ उन निस्बत सां मरकज़ी हिदायतुनि मूजिबि सॼी सिंध में जेको शाखुनि जे चूंडुनि जो शेड्यूल हो उन में सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान जी चूंड 19 अप्रैल ते थी हुई ऐं 19 अप्रैल खां पोइ अॼु 3 मई ते असांखे 2 हफ़्ता पूरा पिया थियनि ऐं उन्हनि 14 ॾींहंनि में 2 हफ़्तनि यानी 14 ॾींहंनि में सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान पंहिंजूं 9 सरगर्मियूं करे चुकी आहे। माना 9 ॾींहं असां मुसलसल सरासरी तौर ते मुसलसिल तहरुक में रहियासीं ऐं पहिरियों भेरो ईअं पियो थिए त उहा 14 ॾींहंनि जी जेका कारकर्दगी आहे, जेके असांजी सरगर्मियूं आहिनि, उहे तव्हां सभिनी जे अॻियां रखूं था ऐं उमेद आहे त इहो सिलसिलो न रुगो मुस्तक़बिल में बि जारी रहंदो पर उन्हनि समूरनि सरगर्मियुनि मां असां छा पिरायो, छा हासिलु कयो, छा सिखियोसीं, कहिड़ा असां तजुर्बा हासिलु कया, उन ते बि दोस्त जेकॾहिं को पंहिंजी राय ॾियणु चाहे थो त असां उन राय खे बि भलीकार कंदासीं ऐं इहा कोशिशि कंदासीं उन्हनि दोस्तनि जी राय ते वधि खां वधि अमल कजे। पोइ सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद खान जी जेका चूंड थी हुई 19 अप्रैल 2024 ते, इहा जेका पहिरीं असांजी गॾिजाणी हुई नई बाडी जी, जंहिंमें विलेज राब्ता सेक्रेटरी मुंहिंजी साईं डॉक्टर जमाल नासिर ऐं सविल लिगारी जी निगरानी में चूंडूं थियूं, जंहिंमें साईं एजाब जिसकाणी सेक्रेटरी, साईं मुख्तियार निज़ामानी जॉइंट सेक्रेटरी, साईं गुल खासकेली ऑडिटर
वो खज़ानची मोहम्मद अशरफ सठियो ऑडिटर, आशिक अली गाहो काउंसलर चूंडिया विया। जॾहिं त कारोबारी कमेटी ते असांजा 11 मेंबर चूंडिया हुआ, जंहिंमें आगा जान आगा, गुलाम नबी शायर ख़ासकेली, गुल मोहम्मद सूमरो, पीर माजिद जान सरहंदी, विमल खेमचंद शर्मा, फयाज़ लगारी, इमदाद हुसैन, अरमान ख़ासकेली, पोउमल हासानी, अयाब लिगारी, मुतर हुसैन बहराणी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी बिना मुक़ाबले कामयाब थिया। इहा असांजी 19 अप्रैल ते पहिरीं सरगर्मी हुई। 20 अप्रैल ते सिंधी अदबी संगत शाख टन मोहम्मद खान जे जॉइंट सेक्रेटरी साईं मुख़्तियार निज़ामाणी जो मामो मियाँ इसाक निज़ामाणी वफ़ात करे वियो, जंहिंजी फातह ख़्वानी जे लाइ असां आऊं साईं आगा जान आगा, साईं रफ़ीक आफ लिगारी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, असांजी शाख जो सेक्रेटरी साईं एजाज़ जिसकाणी वफ़द जी सूरत में साईं जे तॾे ते पहुतासीं ऐं असां हुते फातह ख़्वानी कईसीं। इहा असांजी ॿी सरगर्मी हुई। उन खां पोइ 20 अप्रैल ते 21 अप्रैल ते सिंधी अदबी संगत शाख टन मोहम्मद खान जो वफ़द आज़म भट्टी, आगा जान आगा, रफ़ीक आफ लिगारी, एजाज़ जिसकाणी ऐं डॉक्टर जमाल नासिर सोलंकी ते मुश्तमिल जेको वफ़द हो, उहो सिंधी अदबी संगत शाख आबादगार शुगर मिल जी चूंड इजलास में शरीक थियो ऐं इहा असांजी हुई टीं एक्टिविटी। साॻिए ॾींहं ते 21 अप्रैल 2024 ते साॻियो वफ़द जेको सिंधी अदबी संगत शाख टन मोहम्मद खान जो हो, जंहिंमें आऊं हुउसि, साईं आगा जान आगा हो, साईं एजाज़ जिसकाणी, साईं मुख़्तियार निज़ामाणी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी ऐं साईं असांजी शाख जो सेक्रेटरी साईं एजाज़ जिसकाणी, सिंधी अदबी संगत जे अॻूणे सीनियर मेंबर साईं प्रोफेसर मूसा वठियो जेको बीमारी जी कंडीशन में ॻोठ में आहे ऐं उनजी अयादत करण जे लाइ असां संदसि ॻोठ वियासीं। उन खां पोइ 25 अप्रैल ते सिंधी अदबी संगत शाख टन मोहम्मद खान पारां विमल खेमचंद शर्मा जे मरतब कयल किताब खेमचंद शर्मा फ़न ऐं शख़्स जी मुहवरती तक़रीब जे तयारियुनि जे हवाले सां सिंधी अदबी संगत शाख टन मोहम्मद खान जे उहिदेदारनि जो इजलास शाख जे सेक्रेटरी साईं एजाज़ जिसकाणी जी सदारत में थियो, जंहिंमें गॾियल सलाह मशवरे तहत प्रोग्राम खे कामयाब बणाइण लाइ हिकमत अमली जोड़े दोस्तनि खे मुख़्तलिफ़ कम विराए ॾिना विया। 25 अप्रैल खां पोइ 26 अप्रैल ते सिंधी अदबी संगत शाख टन मोहम्मद खान पारां विमल खेमचंद शर्मा जे मरतब कयल किताब खेमचंद शर्मा फ़न ऐं शख़्स जी मुहवरती तक़रीब सिंधी अदबी संगत लाइब्रेरी सिविक सेंटर टन मोहम्मद खान में थी गुज़री। मुहवरती तक़रीब जी सदारत सिंधी अदबी संगत जे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी मोहतरम एहसास मीरल कई। महिमान ख़ास नामे वारो रखीक उर्फ़ान गुल पालारी हो, जॾहिं त एज़ाज़ी महिमान ख़ाकी जानी, अब्दुल सत्तार आकाश टिकराई, क़ीमत सिंधी, शाहिद मूसो, मोहनलाल ईसराणी, अब्दुल कदीर मल्ला हुआ। तक़रीब में टन मोहम्मद खान, कराची, हैदराबाद, उडेरोलाल स्टेशन, बदीन, मातली, राजो कानाणी, मुलाकात्यार, आबादगार शुगर मिल, गाजा, टिकड़, जनान सुमरो, थाणो बुला खान सरी, जंग कात्यार, राजो निज़ामाणी, बाकर निज़ामाणी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे अदब दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। उन खां पोइ 27 अप्रैल 2024 ते सिंधी अदबी संगत टन मोहम्मद खान जे विले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, अॻूणे विले राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, सिंधी अदबी संगत शाख टन मोहम्मद खान जे सेक्रेटरी साईं एजाज़ जिसकाणी ते मुश्तमिल वफ़द, मीर गुलाम अली टालपुर गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज टन मोहम्मद खान जे प्रिंसिपल प्रोफेसर अलादीन दर्स जी रिटायरमेंट ते कॉलेज जे शाह लतीफ़ ऑडिटोरियम में संदसि मान में मुनक़द कयल अलविदाई पार्टी में शिरकत करे प्रोफेसर अलादीन दर्स खे अजरकूं ओढाए खेसि भेटा पेश कई। 28 अप्रैल ते सिंधी अदबी संगत टन मोहम्मद खान जे विले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, सिंधी अदबी संगत शाख विले टन मोहम्मद खान जे अॻूणे राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, शाख टन मोहम्मद खान जे सेक्रेटरी एजाज़ अली जिसकाणी, साईं मुख़्तियार निज़ामाणी असांजो जॉइंट सेक्रेटरी ऐं कारोबारी कमेटी मेंबर डॉक्टर जमाल नासिर सोलंकी ते मुश्तमिल वफ़द बुलड़ी शाह करीम पहुची। शाख बुलड़ी शाह करीम पारां नामियारे अदीब डॉक्टर इब्राहिम सिंधी जी यादि में कोठायल तबियती मेड़ा खे ऐं शाख बुलड़ी शाह करीम जे चूंड इजलास में शिरकत कई। आख़िर में शाख जे साॻिए वफ़द शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे दरगाह जे अहाते में नामियारे अदीब डॉक्टर इब्राहिम सिंधी जी आख़िरी आरामगाह ते पहुची फातह ख़्वानी पिणु कई। उन वफ़द में सिंधी अदबी संगत शाख आबादगार शुगर मिल जे सेक्रेटरी साईं असलम शाह जी अॻुवाणी में आबादगार शुगर मिल जो हिकिड़ो वफ़द असां सां गॾु हो। हाणे इहो 28 अप्रैल ते जहिड़ियूं असांजूं 3 सरगर्मियूं थियूं। हालांकि असां तारीख़ जे हिसाब सां हिकिड़ी काउंट कई आहे, हिकिड़ो चूंड इजलास हो, साईं इब्राहिम सिंधी जो मेड़ाको हो ऐं ॿियो साईं इब्राहिम सिंधी जी मज़ार ते असां वियासीं फातह ख़्वानी जे लाइ।
उन खां पोइ 2 मई ते सिंध जी मासूम न्याणी प्रिया कुमारी बावियाबी एक्शन कमेटी टनो मोहम्मद खान पारां प्रेस क्लब टनो मोहम्मद खान में प्रिया कुमारी जी बावियाबी लाइ एहतजाजी मेड़ाको थियो, जंहिंमें सिंधी अदबी संगत टनो खान जे राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी ऐं अॻूणे ज़िले राब्ता सेक्रेटरी आगाजान आगा सिंधी अदबी संगत जी नुमाइंदगी कंदे एहतजाजी मेड़ाके में शिरकत कई। इहे साईं असांजूं 2 मई ताईं जेके सरगर्मियूं हुयूं उन जी सरसरी रिपोर्ट आहे ऐं 14 ॾींहंनि में ऐं ॾींहंनि जे हिसाब सां असांजूं 9 सरगर्मियूं थियूं थियनि, पर हिकिड़े ॾींहं में जेकॾहिं असां 3 सरगर्मियूं कयूं आहिनि पोइ 14 ॾींहंनि में असांजूं लॻभॻि 11-12 सरगर्मियूं थी थियूं वञनि। ऐं साईं एजाज़ जिसकाणी जी इहा कोशिशि आहे त हिन क़िस्म जूं न रुगो सरगर्मियूं पर रिकॉर्ड खे मेंटेन करण जे हवाले सां असां हर गॾिजाणी जेकॾहिं असांजूं एक्टिविटियूं वधनि थियूं त गॾिजाणी न त पोइ घटि में घटि बि असांजी कोशिशि हूंदी त महीने जे अंदरि असांजूं जेके बि सरगर्मियूं आहिनि उन्हनि जी रिपोर्ट तव्हां ताईं पहुचाइजे। उन में तव्हां दोस्तनि जो अञा बि को सलाह मशवरो का राय हुजे त उहो बि तव्हां असां सां शेयर करे सघो था, त जीअं असां पंहिंजे सरगर्मियुनि खे, पंहिंजी शाख जे सरगर्मियुनि खे वधि खां वधि अञा बि बहितर अंदाज़ में मुतहरिक ऐं मुनज़िम करे सघूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी